पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत वटि दहशतगर्दनि खे खुली दहशतगर्द चवण जी बि हिम्मत नाहे त हुकूमत उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कीअं थी करे सघे। अफ़गानिस्तान बाबति असांजी पॉलिसी दुरुस्त न थींदी त अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हटाउन धमाके जी मज़म्मत कंदे चयो त पंजाब जे गादी वारे हंधि अमन अमान जे ख़राब थींदड़ सूरत-हाल ते अफ़सोस आहे। हुन चयो त लाहौर जहिड़े पुरअमन शहर में धमाका थियण ॻणती जोॻा आहिनि। ज़िम्मेवारनि खे कटहरे में आंदो वञे। पीपी चेयरमैन मुतालबो कयो त धमाके में ज़ख़्मी थियल समूरनि माण्हुनि जी बहितरीन तिबी इमदाद कई वञे। हिन धमाके में मारिजी वियल माण्हुनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहबाज़ शरीफ़ सां एपीसी बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे। हुकूमत खे टफ टाइम ॾियण जो हर ऑप्शन इस्तेमालु कयो वेंदो। हुन चयो त माण्हू पीपी में शामिल थियण लाइ राब्तो करे रहिया आहिनि। हुकूमत बिज़नेस कम्युनिटी सां ज़्यादती करे रही आहे। हुन चयो त आमराना क़ानून पास करण बावजूदि पाकिस्तान ग्रे लिस्ट मां नाहे निकितो। हुकूमत अफ़गान मामिलो पार्लियामेंट में आणे।